अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 8 मई वेनसडे, सुबुह जा थिया आहिनि पूरा 9। अल्हम्दुलिल्लाह ॾींहं जी शुरूआति सवेर खां थियल आहे। ये व्लॉग जी शुरूआति आहे। अलाह जा लख एहसान आहिनि, करम आहिनि, जंहिं हिकिड़ो नओं ॾींहुं वरी ॾिसणु नसीबु कयो त शायदि इन में का नेकी थी वञे, को चङो कमु थी वञे, का माफ़ी, का तौबा जी तौफ़ीक़ मिली वञे, त असांजो इहो ॾींहुं सजायो थिए, असांजी ज़िंदगीअ जा इहे लम्हा सजाया थियनि। छो त ख़बर न आहे त ज़िंदगीअ जा लम्हा केॾी महिल आख़िरी लम्हा हूंदा। माशाअल्लाह प्लांट्स मुंहिंजा मज़े में आहिनि, मौज में आहिनि। इन्हनि खे ॾिसी ॾिसी मां बि मौज में आहियां। एज़ यूजुअल सफ़ाई खां पोइ मां सफ़ाई कंदी आहियां त पोइ उहो ई थी रहियो आहे। प्लांट्स जो जाइज़ो बि वठंदमि ऐं माशाअल्लाह हीअ मुंहिंजी मनी प्लांट जी वली केॾी वॾी थी वई आहे। फ़िलहाल त ईअं ई अटकायांसि थी, पोइ हिनखे प्रॉपरली सेट कंदमि। अल्हम्दुलिल्लाह रूटीन जो ॾींहुं आहे, शुक्र आहे रब जो। हर लम्हे लाइ, हर घड़ीअ लाइ जेका असांखे नसीबु थिए उन में का न का असांजे लाइ भलाई हूंदी आहे। जे असां महसूसु कयूं त महसूसु कयो त अगरि हिकु नओं ॾींहुं तव्हांखे मिलियो आहे ज़िंदगी गुज़ारण लाइ, इन जो मतिलबु आहे त तव्हांजे लाइ कुझु भलाई आहे। माशाअल्लाह प्लांट्स जी ग्रोथ जारी आहे, सभिनी जी, नंढनि वॾनि जी। ऐं अॼु मां जेको पहिरियों कमु कंदमि, हाणे कमु स्टार्ट थी कयां, त उहो कंदमि मां रिली जी कटिंग। छो त जेके कटिंग्स थियल हुयूं, टुकरियूं ॻंढियल हुयूं, त उहे सभु मां सिबी छॾियूं रिलीअ में, अटैच करे छॾियूं आहिनि। त हाणे वरी नई कटिंग करणी आहे। हाणे वेंदमि कटिंग करणु। गोड़ तव्हांखे ॿुधण में ईंदो हूंदो, मोटर हलायो आहे त जीअं टंकी भरिजी सघे। गर्मी इलाही आहे ऐं वणनि जा पन ॾिसो त हीअं चुरनि बि नथा, का हवा जी ज़री, का मतिलबु नाहे, छा चइजे, फ्रेशनेस। बहरहाल अलाह मालिक आहे, महिरबानी आहे। मौसमूं असांजे लाइ, असांजे मेवनि भाॼियुनि जे लाइ, फसलनि जे लाइ ॾाढियूं ज़रूरी आहिनि। उहे पंहिंजे वक़्त सां अचनि वञनि थियूं, त इन में मुंहिंजे रब जी मसलिहत आहे, असांजो भलो आहे, असांजो फ़ाइदो आहे। हाणे कयां थी कटिंग मां करे वई आहियां जेतिरियूं मूंखे खपनि पियूं। ऐं चैनल हिकिड़ो आहे लेट्स कुक विथ रफ़िया, उन्हनि रिक्वेस्ट कई त माप ॿुधायो त तव्हां टुकरियूं केतिरियूं कटियूं आहिनि, साइज़ छा आहे उन्हनि जो, उनखे शायदि कुझु सिबणो आहे। ठीकु आहे। उन्हनि सभिनीनि जे लाइ, स्पेशली रफ़िया जे चवण ते, ऐं बाक़ी उन्हनि सभिनीनि जे लाइ जंहिंखे इन में इंट्रस्ट आहे। हाणे हिन में जेके आहिनि 4 क़िस्मनि जा स्क्वायर्स यूज़ थिया आहिनि रिलीअ में। प्लेन ब्लैक, अच्छा पहिरियों मां तव्हांखे माप ॾेखारियां, पोइ थी हिनखे अलॻि कयां। हीअ ॾिसो 3 इंच, हेॾां बि 3 इंच, हेॾां बि 3 इंच, एग्ज़ैक्ट ॾिसो था, फ़र्क़ु न आहे। 4 स्क्वायर पिया आहिनि त उहे हिकु जेतिरा आहिनि। त प्लेन ब्लैक 3 इंच स्क्वायर, प्लेन वाइट 3 इंच स्क्वायर, ऐं 4 चोकड़ियुनि वारो इहो बि 3 इंच स्क्वायर, ऐं 2 ट्राइंगल सां ॻंढियल हिकिड़ो इहो बि 3 इंच स्क्वायर। ठीकु आहे। हिननि सभिनीनि जी माप साॻी आहे। हाणे हे त 3-3 इंच आहिनि। ठीकु आहे। वाइट प्लेन ऐं ब्लैक प्लेन इहे सिंपल 3 इंच स्क्वायर। हिननि जी थोरो ट्रिक आहे। हिन में तव्हांखे वाइट हुजे या ब्लैक हुजे, उहो तव्हांखे खणणो आहे 2.25 इंच स्क्वायर। हीअ ॾिसो 2.25 इंच स्क्वायर, 2.25 इंच स्क्वायर। हाणे हिननि खे जॾहिं तव्हां हीअं ॻंढींदव, जीअं हे ॾिसो था ॻंढियल, ठीकु आहे, रखी ॾेखारियां तव्हांखे उअं ई जीअं हू पियो आहे। त इहे जॾहिं सिबिजी वेंदा, त जेको पौणो आहे हिननि जो उहो वेंदो सिलाईअ में। हे ॾिसो था कुझु नंढो आहे ऐं हे वॾो आहे, त जेको पौणो आहे उहो वेंदो सिलाई में, त ॾेढ बचंदो, त पोइ ऑटोमेटिकली ॾेढ मिलाए 3, हेॾां बि ॾेढ मिलाए 3, त हे स्क्वायर बि 3 इंच थी वेंदो। अहिड़ी तरह सां हे जेके ट्राइंगल्स आहिनि, माप इहो ध्यान में रखिजो, 3.25 इंच स्क्वायर कटींदासीं ब्लैक, ऐं पोइ उनखे ट्राइंगल कंदासीं। उहो तव्हांखे ख़बर आहे त हीअं हिननि खे मोड़े करे अधु कंदा आहियूं असां, त त्रिकुंडा ठही वेंदा आहिनि। ठीकु आहे। 3.25 इंच इहो, ऐं अछो बि 3.25 इंच। ठीकु आहे। जॾहिं असां हिननि खे पाण में ॻंढींदासीं हीअं स्क्वायर ठाहिण जे लाइ, जीअं हे ॻंढियल आहे, त हिनखे ॾिसो त
त हीअ सवाई जेका आहे हिननि जी इहा वेंदी सिलाईअ में ऐं पोइ जॾहिं हिननि खे खोले सिधो कंदासीं त हे पूरा 3 इंच बीहंदो। ठीकु आहे। सो इहो आहे हिननि जो कटिंग जो तरीक़ो। इहो तव्हां वराए ॾिसी बि सघो था। सुख सहूलियत इहो आहे वीडियो में, तो बार बार रिपीट कयो तॾहिं बि ठीकु आहे। सो इहा आहे हिन जी कटिंग जी साइज़। ऐं उनखां सिबण खां पोइ हे सभु जेके स्क्वायर्स आहिनि इहे वञी 3 इंच बीहंदा, 3 इंच स्क्वायर। कुझु देरि आराम करण खां पोइ मां अची वई आहियां हिते। सो हिननि खे हाणे ॻंढींदमि मां टुकड़ियुनि खे पाण में। ऐं लंच में मूंखे रुॻो मानी पचाइणी आहे। कल्ह वारो दाल करेला बि पिया आहिनि ऐं राति सुराण चिकन पचायो हो त उहो बि थोरो बचियलु पियो आहे। त मां हाणे जॾहिं मानी जो टाइम थींदो सिर्फ़ु मानी पचाईंदमि। ऐं हाणे मां कयां थी हीअ सिलाई। 12:15 थिया आहिनि। मां काफ़ी सारियूं टुकड़ियूं ॻंढे चुकी आहियां। सो हिननि जे मथां रखां थी कैंची। ख़ैर मां वञा थी ॿाहिरि बहरहाल, छो त मूंखे इलेक्ट्रीशियन खे कॉल करणी आहे। लाउंज जो हिकिड़ो पखो नथो हले त उहो बि कयां ऐं वञी थां ॿांह अंदरि कयां ऐं कुझु तओ बि मूंखे अॼु साफ़ु करिणो आहे। ॾाढो हुन जे मथां लेयर ॼमी वियो आहे। सो इहे हाणे मां कमु कंदमि वञी। सिलाई जो जेको आहे फ़िलहालु सिलसिलो हिते बंदि थी कयां। थां अंदरि कयमि ऐं तओ साफ़ु कयमि। उफ़, जेको हिन मथां थुल्हो लेयर ॼमियल हो न, थींदो आहे सभिनी घरनि में थींदो हूंदो यकीनन, ते पाणी अथसि। ठीकु आहे। सो इहो साफ़ु थी वियो ऐं इलेक्ट्रीशियन आयो। जेके मूंखे 1-2 कम हुया उहे बि मां उनखे चई छॾिया। पोइ सामान वठणु वियो आहे। सो मां उनजो वेट थी कयां। पखियुनि जूं एॾियूं प्यारियूं ॿोलियूं पई ॿुधण में अचनि। थोरी ख़ामोशी थी वई आहे हाणे। मां चयमि त इहे रिकॉर्ड करे वठां जीअं तव्हांखे बि ॿुधण में मज़ो अचे। ऐं राति जो हिन जो व्यू बिल्कुलु सही ईंदो। ऐं सैम्स कलेक्शन साइमा आरिफ़ मूंखे इहो गिफ्ट ॾेई वई हुई। सो अलाह करे त साइमा आरिफ़ मूंखे नालो सही यादि हुजे, मुंहिंजो बेसारो ॾाढो आहे मूंखे। सो इहो अॼु लॻो आहे। मां एॾा ॾींहं इन लाइ न हणायो त जीअं कुझु जमा थिए कमु बिजलीअ जो, पोइ मां इन सां गॾु हे बि करायां। सो हाणे बंदि कयो अथमि। ॾिसो हिन जो व्यू। ऐं हीअ आहियां मां। सो अॼु इहे 2-3 कम जमा हुया। पखो ठही वियो माशाल्लाह, लैंप लॻी वियो ऐं हाणे ॿाहिरियों इहो बोर्ड, स्विच बोर्ड जेको आहे चेंज कराइणो आहे। इलाही पुराणो आहे, भॼी बि पियो, त इन जी हाणे इहो चेंज थींदो पूरो ई। हैप्पी हादिया ऐं राजिया हैप्पी। ॿाहिरि कमु हले थो, हे अची वियूं आहिनि ऐं हा ॾियां थी। तक़रीबन 2 थियण वारा आहिनि। हे पखो ख़राबु हुयो। हादिया मूंखे रोज़ु चवंदी दादी फिक्स अंकल खे घुरायो न। केरु आयो आहे? केरु आयो आहे? फिक्स अंकल। मूंखे चए थी थैंक यू, तव्हां फिक्स अंकल खे घुरायो आहे। सो अड़े ख़ाली आहे, भरे ईंदो तव्हां? पाण भरे ईंदो? न पाणी कोन्हे। 6:30 थिया आहिनि हिन महिल ऐं लंच खां पोइ कंटिन्यू मां आरामु कयो आहे। चांवर बि हाणे हे सुराण भिॼाईंदी ऐं आख़िरी 4 कबाब आहिनि, इहे फ्राए कंदमि। ऐं हुन खां अलावा असां पचाईंदासीं दाल चांवर शामी कबाब। गिदामड़ी बि सुराण भिॼाए छॾी आहे। ऐं मां हाणे वञी कंदमि थोरी देरि सिलाई। सुबुह हिते ईअं ई छॾे ॾिनो हुअमि सभु कुझु जीअं जो तीअं। त मां हिते हाणे अची वई आहियां। हिन जे हेठां इलाही सारियूं टुकड़ियूं कटियल पियूं आहिनि जेके गुंजिजी वियूं आहिनि। बहरहाल त मां हाणे हिते सिलाई कंटिन्यू कंदमि जेतिरी थी सघी। अधु कलाकु आहे अञा सांझीअ जी अज़ान में। सो मां हिन व्लॉग मां तव्हांखां मोकिलाईंदमि हाणे। ऐं इनशाला सुभाणे वारे व्लॉग में असां मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। सुभाणे ताईं अल्लाह भाई।